अस्सलाम वालेकुम नाज़रीन, RFI डिजिटल न्यूज़ सां गॾु मां आहियां काज़ी राबेल। सभ खां पहिरियां हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरक़ी पज़ीर मुल्कनि जी तंज़ीम जे सरबराह इजलास में शिरकत लाइ कायरा जे दौरे लाइ तयारु। विच ओभर जी सूरताल ते गौर कयो वेंदो। मुल्क में सर्दी वधी वई, ॿारनि लाइ सुबुह जो स्कूल वञणु कंहिं इम्तिहान खां घटि न आहे। सिंध, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में सियारे जी मोकलुनि जो ऐलान कयो वियो। सनसनीखेज़ मुक़ाबले खां पोइ पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई छॾी। साइम जी शानदार सेंचुरी, सलमान आगा जूं 4 विकेटूं ऐं 82 रन्स ते नॉट आउट। सलमान आगा ऑलराउंड परफॉर्मेंस ते प्लेयर ऑफ द मैच करार। सलमान आगा पंहिंजो एवॉर्ड साइम अयूब खे ॾेई सभिनी जो दिलि खटे वरितो। यूक्रेन जी जंग में रूसी फ़ौज जो सभ खां वॾो नुक़सान। रूसी एटमी तहफ़ुज़ वारे फ़ौज जो सरबराह बम धमाके में मारिजी वियो। यूक्रेन ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। बांग्लादेश जी नई परॾेही पॉलिसी हिंदुस्तान लाइ हिकु नओं चैलेंज बणिजी वई। पाणी जी तक़सीम, गैरकानूनी इमिग्रेशन ऐं मज़हबी अक़लियतुनि जे हक़नि जे मसइलनि ते भारती ज़ियारत सबबि ॿिन्ही मुल्कनि विच में इख़्तिलाफ़ वधी विया। परॾेही मीडिया जी दावा। पाकिस्तानी स्क्वाश रांदीगर महानूर अली US ओपन जूनियर स्क्वाश चैंपियनशिप खटे वरिती। तारीख़ रक़म करे वरिती। फाइनल में मिस्री मुख़ालिफ़ खे 3-1 तां शिकस्त। नाज़रीन, हेडलाइंस वारी ॾिठियूं, हींअर तफ़सीली ख़बरूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरक़ी पज़ीर मुल्कनि जे तंज़ीम D8 जे समिट में शिरकत लाइ मिस्र रवानो थी वियो। D8 इक़्तिसादी तावान जी तंज़ीम आहे। उन जे मेंबर मुल्कनि में पाकिस्तान, मिस्र, बांग्लादेश ऐं मलाइशिया, नाइजीरिया, इंडोनेशिया, ईरान ऐं तुर्की शामिल आहिनि। परॾेही आफ़ीस जी तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म 8 तरक़ी पज़ीर मुल्कनि जे 11हें सरबराह इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते मिस्र रवानो थियो, जॾहिं त परॾेही वज़ीर इसाक डार बि D8 काउंसिल ऑफ मिनिस्टर जी एक्वी इजलास में शिरकत कंदो। परॾेही आफ़ीस जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वज़ीर आज़म D8 जे ठहरान ते पाकिस्तान जे मज़बूत अज़म जो इज़हार बि कंदो। वज़ीर आज़म गॾियल फ़ाइदे ऐं ख़ुशहाली लाइ पार्टनरशिप खे हथी वठाइण ऐं ज़रायत, फूड सिक्योरिटी, सियाहत में तावन खे हथी वठाइण जी अहमियत ते बि ज़ोर ॾींदो, जंहिंमें विच ओभर में इसराइली जारियत जे नतीजे में पैदा थींदड़ सूरताल ते गौर वीचार कयो वेंदो ऐं ख़िते जी सूरताल ते पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर करे अमन अमान जो मुतालबो कयो वेंदो। मुल्क में थधि में वात थी वई, ॿारनि लाइ सुबुह जो स्कूल वञणु कंहिं इम्तिहान खां घटि न आहे। सिंध, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में सियारे जी मोकलुनि जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे तालीम खाते ॿारनि जी मोकलुनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। ॿारनि खे घुमाइण लाइ प्लान ठाहियो वञे, वॾा बि थधि में आराम करे सघंदा। सिंध जे तालीमी इदारनि में 21 डिसंबर खां 31 डिसंबर ताईं मोकल हूंदी, जॾहिं त स्कूल्स एजुकेशन डिपार्टमेंट पंजाब पारां सूबे में 23 डिसंबर खां 13 जनवरी 2025 ताईं स्कूलनि जी मोकलुनि जो ऐलान कयो वियो ऐं 20 डिसंबर खां सॼे सूबे में स्कूल मामूल मूजिबि खुलियल रहंदा। ख़ैबर पख्तूनख्वा जे सूबे जे प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम खाते मैदानी इलाइक़नि में सियारे जूं मोकलूं 22 डिसंबर खां 31 डिसंबर ताईं करण जो ऐलान कयो, जॾहिं त जाबलू इलाइक़नि में स्कूल 22 डिसंबर खां 28 फरवरी 2025 ताईं बंदि रहंदा। ॿिए तरफ़ बलोचिस्तान जे तालीम खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि बलोचिस्तान जे सर्द इलाइक़नि जी तालीमी इदारनि में 16 डिसंबर खां 28 फरवरी ताईं मोकलूं हूंदियूं ऐं गरम इलाइक़नि जा स्कूल 1 जनवरी खां 10 जनवरी ताईं बंदि रहंदा। फ़ैसिलो समूरनि ख़ानगी ऐं सरकारी तालीमी इदारनि ते लागू हूंदो। पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे पहिरीं वनडे मैच में 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सीरीज़ में 1-0 जी बरतरी हासिल करे वरिती। सनसनीखेज़ मुक़ाबले खां पोइ पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई छॾी। T20 में शिकस्त खां पोइ पाकिस्तान पहिरीं वनडे मैच खटे मुकमिल बदिलो वठणु शुरू करे छॾियो। हाणे ॾिसणो उहो आहे त इंतकाम जी उहा बाहि ईंदड़ मैचुनि में वधंदी या रुकिजी वेंदी। पारल में खेॾियल मैच में ॾखण अफ्रीका रुॻो टॉस खटे सघियो। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 50 ओवरनि में 9 विकेटुनि जे नुक़सान ते 239 रन्स उठायूं। रन्सुनि जे टारगेट जे ताक़ुब में पाकिस्तान जी शुरूआति मायूस कंदड़ रही ऐं केतिरनि ई मौक़नि ते ईअं लॻी रहियो त पाकिस्तान मैच खटी न सघंदो, पर साइम अयूब 109 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी ऐं सलमान आगा पहिरियां बॉलिंग में जादू ॾेखारियो ऐं 4 विकेटूं हासिल कयूं ऐं पोइ सुठी बैटिंग सां 82 रन्सुनि तां टीम खे कामयाबी ॾियारी। पाकिस्तान 49.3 ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते हदफ़ हासिल करे वरितो। मैच जो बहितरीन रांदीगर साइम अयूब खे करार ॾिनो वियो।
रूस ऐं यूक्रेन विच में जंग वक़्त गुज़रण सां गॾु वधीक शिदत अख़्तियार करे रही आहे। गुज़िरियल ॾींहुं रूस में ख़ौफ़नाक धमाके जे नतीजे में लेफ्टिनेंट जनरल एगोर गेरोलेव मारिजी वियो हो। यूक्रेन जी जंग में रूसी फ़ौज जो ही सभ खां वॾो नुक़सानु आहे। आलमी ख़बरूं इदारे मूजिबि धमाके में रूसी फेडरेशन जे हथियारबंद फ़ौजुनि जे रेडियोलॉजिकल, केमिकल ऐं हयातियाती तहफ़ुज़ वारे फ़ौज जो सरबराह एगोर किरेलोव ऐं संदसि मददगार मारिजी विया। आलमी ख़बरूं इदारे मूजिबि उहा इमारत रूसी राजधानी जे महफ़ूज़ इलाइक़े में ऐं क्रेमलिन खां सिर्फ़ 7 किलोमीटर ॾखण ओभर में वाक़ई हुई। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं लेफ्टिनेंट जनरल एगोर केरोलोव पंहिंजी रहाइशगाह खां ॿाहिरि वञी रहियो हो। धमाकेदार मादो इलेक्ट्रिक स्कूटर में लॻाए वियो। जीअं ई लेफ्टिनेंट जनरल एगोर घर खां ॿाहिरि निकितो त ख़ौफ़नाक धमाको थियो। सदर प्यूटन लेफ्टिनेंट जनरल एगोर ऐं संदसि इदारे खे असासो करार ॾेई छॾियो। यूक्रेन रूसी जनरल एगोर केरेलोव जे क़त्ल जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। यूक्रेन जे सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त रूसी जनरल एगोर केरोलोव खे यूक्रेनी सिक्योरिटी सर्विसेज मॉस्को में हिकु ख़ासि ऑपरेशन में क़त्ल कयो। पंहिंजे सुनहरी मुस्तक़बिल जो ख़्वाबु पूरो करण लाइ लखे रुपया ख़र्च करे यूरोप वञण वारनि जे लाशनि जी यूनान जे समुंड मां ॻोल्हा जारी आहे। असांजो मुल्क एटमी ताक़त बणिजी चुको आहे, पर हुकुमराननि जी नाअहली सबबि मुआशी ख़ुशहाली न अची सघी आहे। गुरबत ऐं मुआशी मसइलनि में घेरियल माण्हुनि खे माली ख़ुशहाली हासिल करण लाइ परॾे वञण जी सख़्तु ख़्वाहिश हूंदी आहे। उन मक़सद लाइ हू पंहिंजी बचत, माउ भेण जा ज़ेवर खपाए या कर्ज़ वठी लखे रुपयनि जी जाली एजेंटनि जा मुतालबा पूरा कंदा आहिनि। एजेंट गुरबत सबबि अहिड़नि माण्हुनि खे सुनहरी ख्वाब ॾेखारींदा आहिनि। यूरोप जे रोशनी में हुननि जूं अखियूं चमकंदियूं आहिनि। नतीजे में पुरियत तबिको हर क़िस्म जो ख़तरो खणण लाइ तयारु थी वेंदो आहे। एजेंट उनखे यूरोप जे वेझनि मुल्कनि ताईं पहुचाइनि था ऐं सामान गॾु कनि था, पर उन्हनि मज़दूरनि खे नंढनि बेड़ियुनि में विहारे समुंड जे बेरहम मौज जे हवाले करे यूरोप मोकिले वञे थो। गुज़िरियल साल जून में बि अटकल 300 पाकिस्तानी ॿुॾी विया हुआ। 2 खां 3 ॾींहंनि ताईं वज़ीर आज़म, वज़ीर ऐं अपोज़िशन इंसानी स्मगलरनि ते चढ़ाई कंदा रहिया ऐं उन्हनि खे धमकी ॾींदा रहिया, पर कुझु बि न थियो। जॾहिं त 1.5 साल गुज़रण खां पोइ हिकु ॿियो सान्यो पेश आयो ऐं हिन भेरे बि उहा साॻी ॻाल्हि कई पई वञे। गैस जी का बि उमेद न आहे। गैस अचण जी का बि उमेद नज़र नथी अचे। बिल जी हिकु मुक़ररु तारीख़ आहे। ॾींहुं राति गैस छो न ईंदी आहे? ओघरा हलंदड़ माली साल लाइ गैस जे अघनि में वाध जी मंज़ूर ॾेई छॾी। माण्हुनि खे गैस जे ख़ातिर कुझु चवणु घुर्जे। मुंहिंजो आवाज़ काथे बि ॿुधो न आहे वेंदो। ओघरा तरफ़ जारी कयल पधिराई मूजिबि सुई नादरनि लाइ गैस जे अघनि में 8.71% ऐं सुई सदरनि लाइ गैस जे अघनि में 25.78% वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। महांगाई जे चकीअ में पीसियल अवाम ते भार वधीक विधो पियो वञे। ओघरा मूजिबि सुई नादरनि लाइ गैस जी औसत क़ीमत 1778 रुपया 35 पैसा फी MMBTU मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ॿिए तरफ़ सुई सदरनि लाइ गैस जी औसत क़ीमत 1762 रुपया 51 पैसा फी MMBTU मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। ओघरा जो चवणु आहे त गैस जे अघनि में वाध जो हतमी फ़ैसिलो हुकूमत सां ॻाल्हियुनि बात कयो वेंदो। हाणे घर में मानी पचे या न, ॿार स्कूल वञनि ऐं मर्द बुखे पेट वञनि, पर बिल त भरिणो ई पवंदो। नीरे पाणी जा निगहबान, समुंड जा मुहाफ़िज़ ऐं दुश्मन खे ख़तमु करण जो पुख़्तो अज़म रखंदड़ पाकिस्तानी नेवी तुर्की में मश्क मावी बलीना 2024 में शिरकत कई। तुर्की जी अॻुवाणी में मश्क मावी बलीना 2024 मल्टीनेशनल एंटी सबमेरीन वारफेयर मश्क आहे, जंहिंजो इनक़ादु मशरक़ी बहरिया रूम में कयो वियो। उन में 30 खां वधीक जहाज़नि, आबदोज़ हवाई जहाज़नि, हेलीकॉप्टरनि पंहिंजी जंगी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो ऐं सबमेरीन ऑपरेशन ऐं एंटी सबमेरीन वारफेयर तरीक़े तहत महारत हासिल कई। मश्क में तुर्क फ़ौजुनि खां अलावा नेटो, अमेरिका, पाकिस्तान, यूनान ऐं अज़रबैजान जे बहरी फ़ौजुनि ऐं स्पेशल ऑपरेशंस फोर्सेस शिरकत कई। पाकिस्तान नेवी जी नुमाइंदगी 29 एंटी सबमेरीन मेरीनाइज़्ड ATR स्क्वाड्रन कई। ISPR मूजिबि अहिड़ियूं गॾियल मश्कूं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी वठाइण, गॾियल मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ गॾियल सहकार खे हथी वठाइण में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। सियाचन ग्लेशियर में मुल्क जो दिफ़ा कंदे शहीद थींदड़ पाक फ़ौज जे जवान अब्दुल गफ़ार जी जनाज़े नमाज़ संदसि अबाणे ॻोठ बैलगंज में अदा कई वई। शहीद अब्दुल गफ़ार सियाचन ग्लेशियर ते पंहिंजी ड्यूटी दौरान मुल्क जी हिफ़ाज़त कंदे शहीद थियो। शहीद जो तालुक़ु पाक पतन जे इलाइक़े बैलगंज सां हो। शहीद जे ख़ानदान जो चवणु आहे त संदसि पुटु मुल्क जी हिफ़ाज़त कंदे जान कुर्बान कई, जंहिं ते खेनि बेहद फ़ख़ुरु आहे। जनाज़े नमाज़ दौरान पाक फ़ौज जे जवाननि शहीद खे मुकमल फ़ौजी इज़ाज़ सां सलामी ॾिनी ऐं तदफ़ीन पिणु फ़ौजी इज़ाज़ सां कई वई। ऐं नाज़रीन, इहो नुक़्तनि जी ख़बरूं वधीक तफ़सीलनि लाइ विज़िट कंदा RFI डिजिटल न्यूज़। ॾिसंदा रहो RFI डिजिटल न्यूज़।